अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कोयटा मां, जिते भाउ हथां भाउ मारिजी वियो आहे। नंढे भाउ खे वॾे भाउ गोलियूं हणी क़तल करे छॾियो। घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। पुलिस जो बि इहो ई चवणु आहे, को बि केस दाख़िल न थियो आहे, जांच हलंदड़ आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं कोयटा मां। भाउ हथां भाउ मारिजी वियो आहे। नंढे भाउ खे वॾे भाउ गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। को बि केस दाख़िल न थियो आहे, जांच हलंदड़ आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां कोयटा मां शेयर करे रहिया आहियूं। भाउ हथां भाउ मारिजी वियो आहे। नंढे भाउ खे वॾे भाउ गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, कोयटा मां भाउ हथां भाउ मारिजी वियो आहे। नंढे भाउ खे वॾे भाउ गोलियूं हणी क़तल करे छॾियो। घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त को बि केस दाख़िल न थियो आहे, जांच हलंदड़ आहे। एक भेरो ॿीहर अवां खे कोयटा मां अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। नंढे भाउ खे वॾे भाउ क़तल करे छॾियो आहे। घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। को बि केस दाख़िल न थियो आहे, जांच हलंदड़ आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा मां, जिते भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सीनासीन असां कोशिश कंदासीं इन हवाले सां रिपोर्टर सां राब्तो बहाल थी सघे। अवां खे ख़बर ॾियूं पिया कोयटा मां, जिते भाउ हथां भाउ क़तल थियो आहे। घरू तकरार ते भाउ हथां भाउ क़तल कयो वियो आहे।